गालियों बैत दुहीड़ा कसीदा रुबायूं ये वाटर भी न टपदाई कुरान समुद्र पार करे उन रब सां मिलाईंदी जंहिं सोनो करे पैदा कयो टिन अंधारनि मां तस्वीर ठाही माए हुवल्लज़ी कुरान खां ॿाहिरि वञा कुर्सियतुल्लाह कुरान पढ़ा त मन मन न त किनो थींदे अॼु कुरान जा हुकुम तूं मन आख़िरत में जीअं तूं चवंदे उहे मां रब कंदो मां जेको कुरान जा हुकुम मनींदो उनके मानू तो सलाम कंदा पर मलाइक भी सलाम कंदा यदि जन्नत में रवानो थियो तो रब भी सलाम कंदस बारियां दोस्त अंदर अचो वेही रहो सदको वञा मां अध कलाक वारो न आहियां पूरो कलाक टे जलसान खानपुर वञणो आहे वरी करमपुर वञणो आहे मौलाना उज़ैर अहमद साहब दामत बरकातुम जे हुक्म ते आयो हां मंज़िल करे को हीरो भी हो को जैम त वायदो कयो आ रब तूं पुजा पुजा तुझे फज़ल सां वञी जी उते कुरान पढ़ा छो त बानो रब जे फज़ल खां सवा रब जे रहम खां सवा अल्लाह जे पाठ खां सवा हिक विख भी नथो खणी सके हलाइण वारो खाराइण वारो पीआरण वारो घुमाइण वारो इज्जत ॾियण वारो समूरा जो हिक रब आहे त पोइ असांजो महबूद भी हिक रब मशरक रब नथो सुञाणे मर त ख़बर पवई हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम अंदर ठरई त सुभान अल्लाह करे पर जे सड़ई त पोइ चओ क़िस्मत खे तूं चवंदे त अंदर कीअं सड़ंदो ॿुध कन खोले मशरक जो अंदर यहूदीअ जो अंदर नसारे जो अंदर ॾेढ जो अंदर भील जो अंदर भंगीअ जो अंदर ओड जो अंदर काफर जो अंदर कुरान सां सड़ंदो आहे मोमिन जो अंदर ठरंदो आहे मां पढ़ा तो इं ठरो जी बर्फ पानी हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम उहा अल्लाह जी ज़ात आहे जेको अवां सां अमरनि जे रहम वारनि जायुनि ते अवां सां तस्वीरां ठाहींदो आहे इहा तस्वीर कंहिं ठाही अदा मारे कंदे पोइ कंहिंजे आॾो झुकायूं गैर जे आॾो झुकाईंदे मुशरिक थी वेंदे रब जे आॾो झुकाईंदे त मोमिननि जे लिस्ट में नालो लिखियो वेंदो पोइ मोमिननि जे लाइ रब जन्नत सिंगारी आहे साईं मोमिन केरनि चयूं वलम यख्श इल्लल्लाह जेके अल्लाह खां डिॼनि उहे थी मोमिन कबर खूंड जे वण खूंड जे पत्थर खूंड जे दरिया खूंड जे लहू कबर में त ख़बर पवई एडो कावड़ो आ रब मुशरिक ते एडो कावड़ो आ कुरान में चई इन्नमल मुशरिकून नजस मुशरिक पलीत इज्जत रब रसूल वट त मोमिनन जी मोमिनन जे लाइ जन्नत सिंगारी थी पढ़ा कुरान नथो ॻाल्हाए छा पढ़ा गालियूं कसीदा फरमाए तो वसीकल्लज़ी नतक़ऊ रब्बहुम
इलल जन्नत ज़ुमरा। कुरान पढ़ी कद माना माना गालियों माना। कुरान रहमत जो समंदरा। कुरान जी माना आहीनो आ। दुनिया जे आहीने में दुनिया जा नजारा नजर ईंदई, हिन कुरान जे आहीने में जन्नत जा नजारा नजर। वसीकल्लज़ी नत्तक़ऊ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम खज़नतुहा सलामुन अलैकुम। सलाम जो लफ्ज़ आयो ॾाढा गला जे तो खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा साईं कंहिंजे लाइ जे मोमिननि जे लाइ। मोमिन उहे थी जेके रब खां डिजन। इन्नमल मोमिनून लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम। मोमिन अल्लाह जो नालो ॿुधंदो आहे दिल ॾकी वेंदी आहे ॾकी वेंदी आहे। इहे थी मोमिन जे तो खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा मोमिननि जे लाइ। हीअं मलाइक वठी सिधो जन्नत जे दर ते पुॼाईंदनि चवंदनि सलामुन अलैकुम। अमीर वज़ीर नवाब कामरा सलाम थो करई त जुती हथ नथी अचई। मलाइक त सलाम कंदा पर रब भी सलाम कंदो। चवे तो सलामुन क़ौलम मिर रब्बिर रहीम। नजर त कर इज्जत तुझी मोमिन के दिया। रब वट भी इज्जत रसूल वट भी इज्जत। जे पलीत पाणीअ जे कतरे मां पैदा कई कलमे जी दौलत ॾई सॼो कुरान सीने में जमाओ कई। ये कंहिंजा थोरा ये आंगुर मथे कर कंहिंजूं करम नवाज़ियूं रब जूं कलमे जी दौलत ॾई बणाई त पलीत पाणीअ जे कतरे मां अबे जे पुठीअ मां निकितो अम्मा जे सीने मां उन पाणीअ जे कतरे मां जोड़ जोड़ी मां के मल अखियूं पियो ठाहियां के मल हथ पियो ठाहियां के मल पेर पियो ठाहियां। अरे अम्मा तुझी बुहारी पई रे लटा पई धोए थांव पई मले मानी पई पचाए अबो तुझो दुकान पियो हलाए। इहो मां रब हुम जो तुझी अमर जे पेट में तस्वीर पियो ठाहियां। मुशरिक हया न तो जई सजदा पेर जीअरा था सजदो कन मरी वञनि जो सजदो कराए हा हेरे। जे सजदो जायज़ हुजे नबी पंहिंजो सजदो कराए हुजूर चयो मां पंहिंजा सजदा कराइण न आयो आशिक़ रसूल जो हे निवड़ंदो आयो साईं मां तव्हांजे ताज़ीम जो सजदो थो कयां। हुजूर साईं हे निरड़ ते हथ मुबारक रखी चवनिस था कुम छा थो करे साईं तव्हांजो सजदो चई खबरदार उसजुदू लिल्लाहि वहदा वहदा वहदा। मां मोहम्मद पाण अकेले साईं जो सजदो कंदो आहियां। मां पंहिंजा सजदा कराइण न आयो आहियां। मां मोहम्मद पाण हिकिड़े साईं जो सजदो कंदो आहियां। मर मुशरिक त ख़बर पवई न अची ॾाढी थी अञा रब नथो सुञाणे। तस्वीर मां ठाही माए सुणो मां कयो माए लक़द ख़लक़नल इंसान। छा थो पढ़ा
जेको मां क़ुरान तो पढ़ा वो मोमिन खे वणे तो मुशरिक खे न वणंदो हाँ मोमिन चवंदो ॾींहुं गुज़री वञे रात गुज़री वञे इन मिठाण खे न छॾी घर वेठे मिलियो थी क़दुर कोन क़ुरान मजीद में चई मलाइक भी सलाम कंदा जन्नतिन के पर रब भी सलाम कंदो रब जे सुहिणो करे ठाही ॿियो छा खपई हाणे मलाइक चवंदसि तिबतुम फदखुलूहा खालिदीन सदाई जन्नत में रहो हमेशा रहो घबरायो ना मौत दुंबे जे सूरत में कुसजियो वरी मौत न ईंदो सदाई जन्नत में मज़ा माणींदो अरे हेड़ा कुराला भी 20 सालन जा नौजवान थी 70 हूरन जा घोट बणजी जन्नत में रवाना मुशरिक पलीत मुशरिक कहूं हे मथे ते कुरान या तौबा सूरत जेका मां पढ़ी इन जो आखिरी आयतूं तिलावत कयम या मिठे मदीने में नाज़िल थिया इन तौबा सूरत जे मुंड में दो रब चवई खोले वनी माना पढ़ जाए तके दिमाग तुझो खुले अरे चरियो जो दियो है चवे तो अल्लाह बरी मिनल मुशरिकीन व रसूलो अरे रब जो जेता की मां अल्लाह मुशरिकन को बेजारा मुझो रसूल भी मुशरिकन को बेजारा मोमिनन को अल्लाह भी राजी नबी भी अंदर ठरियो घर वेठे मिलियो थी कुरान कदर को नहीं लहू कबर में तो खबर पवई अरे हे मोड़ जा साथी थी कुरान तोड़ जो साथी थी जाते सब छड़े वेंदई मन मिट्टीअ जा विझी उते कुरान हीअं कबर में अची छांव करे बींदुई चवंदुई कुम या हबीबी उथ त मुंहिंजा प्यारा मैयत जे तूं कहिड़ो आहे कुरान चवंदुसि मां तुंहिंजो दोस्त थकी जी पियो आहियां सुभान अल्लाह नथो करे ॿाहिरां बीठल बि सुभान अल्लाह कनि नारे हणाइण वारा निंड पिया आहिनि जॾहिं जाग थियनि सुभान अल्लाह बी बूंदी को नहीं जा यादे से दादा जो सुभान अल्लाह अन्ना पढ़ा कुरान केडो मुशरिक के रब खार कयो मजमत कई दई अन्ना बुध चवई दो वमई युशरिक बिल्लाह फकअन्नमा खर्र मिनस समाए आए कुरान हाफिज़ सादी हिन में तो चए मुशरिक आसमान तो किरी पियो अरे जेको रब सां शरीक करे अल्लाह जे इबादत में बेगे शरीक करे वो आसमान में किरी पियो हितों कोठे तो धिकोड़े जंग बाम बजंदस हुतों किरंदो जरा जरा थी वेंदो मुर्दार पखी उनके खणी वेंदा हेडे कंदी जाए इज्जत रब वट मोमिन जी आ जे मुफ्त में दीन मिले आ साहबा मारा न खाइना आल बैत बच्चा कुर्बान न करना साहबा कहो सिर दींदा से कुरान न छड़ींदा से आल बैतन कहो बच्चा कुर्बान कंदा से कुरान जी दामन न छड़ींदा से सोने नबी जी गुलामी न छड़ींदा शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने आलू बैत आशिक रसूल जो वणे से कुरान न अरे नबी
पंहिंजो न कनि रब बि पंहिंजो न कनि अल्लाह जे अर्श जे शाम जे उहे वेठा हूंदई नबीअ जे भाकुर में उहे हूंदई जेके मज़ूरी कंदा क़ुरान जी गुलामी कंदा सोणे नबीअ अंदर ठरियो आहे सुभान अल्लाह कर हेॾे अचरिया इन में पानी सब चओ सुभान अल्लाह अज तो ॿुधाए क़ुरान तौहीद आसिक़ रसूल जो हे मथे ते क़ुरान नबी मक्के में क़ुरान पढ़ियो मदीने में क़ुरान ताइफ में क़ुरान बदर में क़ुरान उहद में क़ुरान जादे जो नजर पई कजे मुझे दिल भर नबी जे ज़बान मुबारक ते क़ुरान मक्के वारा दुख दाजन ओ मक्के वारा दुख दींदो झोली पाए झलींदुस पर दर दर ते मां मोहम्मद क़ुरान ॿुधाईंदुस अन अतलु अल क़ुरान माखे रब मोकिलियो ई क़ुरान पढ़ण जे लाइ मके वारा था चवनि त मुशरिक काफ़िर तोसां जहिड़ो ई कोन्हे मट कर आयतुनि जी मट कर के आयतूं असांजे तबीअत ते थियूं बार कनि चए थो काल लज़ीन ला यरजून लिकाअनात बिक़ुरआन गैर हाज़ा औ बदलो सुभान अल्लाह डरी थी वई माना हुजूर दुख थो खाए क़ुरान जे करे तूं पंहिंजे मर्ज़ीअ ते थो हले किनो थी न मर मुशरिक थी न मर नबी संगे बेचौन मट कर के आए तूं क़ुरान जूं असांजे तबीअत ते बार थियूं कनि हुजूर चयो कीअं मट कयां हे मुंहिंजो कलाम न आहे इन अतबिउ इल्ला मा यूहा इलैया नारे तकबीर अज़मत कुरान शान कुरान माना तो कंदो वञा हिक हक हरफ जी खोल कुरान मट कर कुरान में हुजूर चयो मट न कंदुसि जेको माॾे वही खणी ईंदो आहे उन खां सवाइ मां मोहम्मद ॿिए जी ताबेदारी न कंदो आहियां मके वारो मके जा मुशरिक मके जा काफ़िर मां मोहम्मद तव्हांजे मर्ज़ीअ ते न हलंदुसि मां मोहम्मद क़ुरान जे मर्ज़ीअ ते रसूल जो आशिक़ आहे नबी क़ुरान जे मर्ज़ीअ ते थो हले तूं बि क़ुरान जे मर्ज़ीअ ते हल पोइ माण्हू त सलाम कंदई मलाइक बि सलाम कंदा नफ्स जे मर्ज़ीअ ते हली पाण खे तबाहीअ में थो हुजे भला साईं असां ठही वेंदासीं पाण में तूं कंहिंखां थो डिॼे हुजूर छा चयो इन्नी अख़ाफ क़ुरान ए होॾे ॾिस होॾे क़ुरान पलाल ॾे ॾिस आयो हिन कान आहे त हिन ॾे ॾिस न इन्नी अख़ाफ इन असैतु रब्बी अज़ाब यौमिन अज़ीम हुजूर जादो जे मां मोहम्मद अल्लाह जे वॾे ॾींहं जे अज़ाब खां डिॼां थो मां रब खां थो डिॼां इन्हीअ जे करे मां दर दर ते होका थो ॾींदो वञा उहो राज़ी थिए वरी रब ॿी जाइ ते क़ुरान में चयसि सोना नबी सारा नबी था चवनि तूं राज़ी थी वली था चवनि तूं राज़ी थी आल बैत था चवनि तूं राज़ी थी मुंहिंजा सोना नबी मां रब क़ुरान में तोसां वाइदो थो कयां त तोखे राज़ी कंदुसि वल सौफ युतीक रब्बुक फतरज़ा ॾाढा चओ सुभान अल्लाह नारे तकबीर शान मुस्तफा ताजदार खत्म नबूवत
ॾींहुं पैगंबर कुरान पढ़े रात जो कुरान हेरे मारे कंदी जाए दुनिया सुती पई आहे नबी साईं रात जे टाइम ते चक्कर लगाईंदा ॾिठऊं हिकिड़ीअ मां रोइण जो आवाज तो अचे रोइण जो आवाज अरे तूं चवंदे इहो थो रोए इन जो खणी पीउ रोए पर हे क़ुरान हथनि में आहे असांजो उहो नबी हो जेको रोईंदड़ परचाईंदो हो अल्लाहु अकबर अल्लाह दरवाजो खड़कायो हेरे कंदे अंदरों जवान निकरी आया रोए भी थो साके भी थो नबी ज़िंदा चवण छो थो रोए आओ सदको वञा पैगंबर अम्मा एडो बच्चे जो पेट न गोलींदी आ समूरा चौथे जो मुंहिंजे नबीअ खे उम्मत अरे पंहिंजा त पंहिंजा पर परावा भी प्यारा पंहिंजा परावा भी प्यारा हेरे तक हुजूर के अच्छी दादी थी आई मुशरक अन्या न सुञाती नबीअ खे उठ सुञातो हरणी सुञातो गोह सुञातो खजीअ जे सुकल थोड़ा सुञातो खजीअ जे गोछे सुञातो इहो थी असांजो अल्लाह छो थो रोए छा चई लफ़्ज़ ॿुधो चई त यहूदिन वटि विकानल गुलाम ॾींहं जो बाग जो कम था कराइनि रात जो चवनि था चकी हलाए निंड कान्हे तॾहिं थोरो आहे निंड कान्हे हुनखे ख़बर कान्हे त हे नबियनि जो सरदार आहे हुनखे ख़बर कान्हे त हे सुहिणनि जो सरदार आहे हुनखे ख़बर कान्हे त हे ख़तम नबूवत जो ताज पाए आयो आहे हुनखे ख़बर कान्हे त हे यतीमनि जो यार आहे हुनखे ख़बर कोन्हे त हे इमामुल अंबिया पुछा थो करे नबी ज़िंदा चवनि ॿियो कुझु नथो करे सघां हिकिड़ी ॻाल्हि कयां थो हेरे कंदे मांखे तुंहिंजे हाल ते रहम आयो आहे छो त असांजो नबी रहमतुल लिल आलमीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन जहान अल्लाह रहमत बणजी आयो अरे उठ लाए रहमत हरणी लाए रहमत पंजा त पंजा पर परावन लाए भी असांजो नबी रहमत हुजूर था चवनि ॿियो कुझु नथो करे सघां हिकिड़ी ॻाल्हि कयां थो साईं कहिड़ी के तूं निंड कर तुझे बदरम चकी मां दो हलाया हिक रात चकी हलायो ॿी रात टी रात दे खबर निंड कयई साईं थोड़ा करे छॾियई वॾो रहमतुल इंसान दस त तूं केरु आहे नबी साईं था चवनि तूं केरु आहे नालो तुंहिंजो छा आहे कंहिं क़ौम जो सीधी आहे रंग जो सादो आहे ज़ुबान ते हबक आहे नालो आहे मुंहिंजो बिलाल नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत हेरे करने बिलाल तू हाओ सोना जे इया खबर त बुधी हूंदई कन खोली जाए त मक्के में नबी पैदा थियो जंहिंजो नालो मोहम्मद ऐं अहमद उहो मां कंहिं
तंहिंजे उहो तूं आहीं पोइ देर न कर कलमो पढ़ाए त मुस्लमान जा नबी साईं कलमो था पढ़ाइनि चवे थो साईं तो ते रब कुरान भी नाज़िल कयो आहे उन्हीअ जा सबक बि ॾे जंहिं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अच्छी दाढ़ी दिए कुरान नथो वणे लव कबर में मलाक नेरन मंजन मशरक गडे दींदई एक डंडे सां पासरियूं भजी पेंदई पर जे मोमिन थी हयाती गुजारे कबर में कुरान छाव करे पेंदई मलाकन के धमकी दींदो हटो परे इन सां लेखो ही न कयो हे मुंहिंजो परवानो सबक भी ॾिनऊं कुरान जो हाने घिटन में तो चौंदो वधे चोयारन में चौंदो तो वधे अहद 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 यहूदी मारांदा जन धक्कदार हे रे लोफर छोड़ा किचिया में रसी विजी बिलाल के गेलन ब्या त तलवारिय ते अल्लाह तभी पियो जय अहद जी बिलाल के धक बयान काफर ब्या जन तभी पियो जय अहद अहद काफर दा जन बिलाल झट त चुप कर मारे मारे थकी ब्याऊं के काफर हो तवा जरिया भी हो अंधा भी हो गूंगा भी हो बोड़ा भी हो तांगे केड़ी खबर तांगे पतो कोने टके जो दिलो वड़दा हो वजाए दिसंदा हो त कच्चो आ के न पको आ मां के रब आजमाए तो बिलाल कच्चो आ के न पको आ जी धक लगंदो दो वने इए मुंजो ईमान मजबूत तो थींदो वने भली मां के मारां जो जान वेंदी जान दींदुस रब सां बेगे शरीक न कनुम जेको सुणे नबी अगो सबक वठी आयो इन कुरान के न विसारी दादा कर सुभान अल्लाह नारे तकबीर ताजो तख्त में नबूवत जमीयत उलमा इस्लाम हेरे कंदे मारिंदा बिलाल के हेडो सोनो सिद्दीक आयो सदको अनाद नाले तो हाँ सुभान अल्लाह करे अबू बकर सिद्दीक उमर फारूक हेरे कन खोरे बुध पंजे मर्जी सां हुजूर जे रोज़े में न सुतान चो रब रसूल जे मर्जी सां सुतान दादा कर सुभान अल्लाह सिद्दीक आयो हे नबी जो आशिक हिन के धक दाणो हे पुराण जो परवानो हिन के धकाणो हटो परे यहूदी दा जन हे असां वट विकान अल्लाह विकान गुलाम सिद्दीक जयो धक बर्दाश्त न कंदुस जेके पैसा जाओ मां अबू बकर जा मां अबू बकर दीनुस बिलाल जे मथों वार जेतरो इज़ा भी न संदुस अबू बकर सिद्दीक जो पी थो जाए त अबू बकर पैसा तो खर्च करे मिस्कीनन गरीबन ते सिद्दीक तो जे बाबा आओ इन करे तो खर्च कया त जी मां अबू बकर को अल्लाह राज़ी एरे तक ये झट ही न गुजरी रब जिब्रील के चयो ये कुरान जी आयत खणी वन सोने नबी दे सिद्दीक जे शान पढ़ा कुरान पढ़ा शाने सिद्दीक अकबर नारे तकबीर सूरत अल-लैल खोल पारो हो सूरत अल-लैल वसयुजन्नबु हलात कल्लज़ी यूती मालहू यतज़क्का वमा लिअहदिन इंदहू मिन निअमतिन तुजज़ा
इल्ला बुतिगा आदमा रब जे फज़ल सां कुराड़ो कुरान ॿुधाए 47 साल कुरान पढ़दे गुज़रियान तकरीरन कंदे गुज़रियान ॾींहुं कुरान रात कुरान हे रब जो फज़ल आहे अड़े निंड पियाऊं निंड में भी रब कुरान तो पढ़ रहे या उन्हीअ जी करम नवाज़ी आहे इहो उन्हीअ जो फज़ल आहे न त मां कुराड़े खे तगारीअ ते भी कोन बीहारे इहे सभु कमाल कुरान वसयुजन्नबुहुल अतक़ल्लज़ी युती मालहु यतज़क्का वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिगा वजहि रब्बिहिल आला वलसौफ़ यरज़ा राज़ी थियण जो लफ़्ज़ आयो अरे अन्या न मने सदको अन्या सिद्दीक़ जे शान तऊं रब जो पैगंबर मुझा सोना नबी अबू बकर के जाओ तो मुझे राजी करने ला बिलाल के आजाद करायो मां रब तो जवा तो अबू बकर के भी मां अल्लाह राजी कनो माज राजी कनो माज वो खुदा करे वो ॾींहुं थे जो मिठे मदीने में अली सोने सिद्दीक़ सोने उमर और सोने नबी जे रोजे जो दीदार जेके गडु बाकुर जान नबी सां दुनिया थी चए अबू बकर जन्नत में न वेंदो अर्श वारो तो चए मां जन्नत ॾेई छॾी त मां सुभान अल्लाह नथो करे जन्नत नारे तकबीर शाने सहाबा अज़मते सहाबा शाने अहले बैत नबी जो रोज़ो हेरे कन्ने मारे जो जन्नत जो टुकड़ो जेके गॾु सुता पिया उहे भी जो जन्नती सुभान अल्लाह करदा उहे भी जन्नती जॾहिं अबू बकर सिद्दीक़ दुनिया मौला दे ये जनाज़ो खयूं था जिन होके ॼण वारे होको ॾिनो साईं उहो अबू बकर आयो आहे जंहिंजे घरां तव्हां घोट थी आया हे उहो अबू बकर आयो आहे हिजरत में भी गॾु गार में भी तव्हां सां गॾु त अंदरों आवाज़ आयो जल्दी कयो देर न कयो दोस्त के दोस्त सा मिलायो अरबी मोहम्मद इंतजार ये उन्हीं जो करम नवाजियों थी जे विहारे कुरान बुधरायो थी रहे मोमिन थी रहो मुशरिक न थी दुनिया आखिरत पंहिंजी सुहिणी कर कबर ॾाढी ॾुखी थी बचा पाण खे मुशरिक थी न मर मुशरिक ते रब जन्नत हराम कई मुशरिक जी जा बाया मोमिन ला जन्नत सिंगारे छड़ी थई जंहिंमें नहरियूं भी बाग भी मेवा भी सोन जा कंगण भी पट जा वॻा भी वॾनि अखियुनि वारियूं हूरां भी जेके तुंहिंजे करे ईअं बंदि करे विहारियूं अथई ये मोती सिप में बंदि हूंदो आहे अचनि क़ुरान वारा त घोट बणाया सुभान अल्लाह कर अल्लाह ताला मुझे लफ्जन के कबूल करे मंजिल करनी रब पुजाइंदो खानपुर करमपुर पहुंचणो मौलाना मोहम्मद उज़ैर साहब जे हुक्म ते आया से जमात जी ज़ियारत मां कुराड़े कई थकई लही अल्लाह ताला पंहिंजे फज़ल करम सां पुजायो इंशाअल्लाह जेसिताईं जीअरा हूंदासीं जो कुरान जी दामन न छॾींदासीं जेसिताईं जीअरा हुंदासीं पंहिंजो जान भी मिठड़े मोहम्मद करीम जे ख़त्म नबूवत ते कुर्बान कंदासीं जान हली वञे जो हुजूर जी गुलामी जो न छॾींदासीं वाखिर दावाना